महांगाई जे हिन दौर में विचोले तबिके ते ॾाढो भार पियो आहे ऐं सॼे मुल्क में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि ऐं मोटरसाइकिल ऐं रक्शो विचोले तबिके जी सवारी सम्झी वेंदी आहे। इहो ई सबबु आहे जो खेनि वॾो रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। महांगाई सटियल अवाम लाइ सुठी ख़बर आहे त हुकूमत मोटरसाइकिल ऐं रक्शे लाइ पेट्रोल सस्तो करण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में ग़रीब ऐं विचोले तबिके खे रिलीफ ॾियण बाबति गौर वीचार बाद फ़ैसिला कया विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मोटरसाइकिल ऐं रक्शे वारनि खे सस्ते पेट्रोल जी फराहमी जो असूली फ़ैसिलो कंदे हिदायत कई आहे त मोटरसाइकिल ऐं रक्शे वारनि खे महांगाईअ जे असरनि खां बचाइण लाइ प्रोग्राम तरतीब ॾिनो वञे। प्रोग्राम तहत मोटरसाइकिल ऐं रक्शे वारनि खे सस्ते पेट्रोल जी फराहमी यकीनी बणाई वेंदी। वज़ीर आज़म इस्लामाबाद में ग़रीब तबिके लाइ रमज़ान में रिलीफ पैकेज जो ऐलान कयो। हुन चयो त इस्लामाबाद में 10 लख माण्हुनि खे मुफ़्त अटो ॾिनो वेंदो। शहबाज शरीफ़ सिंध, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान खे बि स्कीम में शामिल थियण जी दावत ॾिनी आहे ऐं चयो आहे त रमज़ान में ग़रीबनि जा मसइला हल करण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। अटे जी मुफ़्त विरासत खे शफ़ाफ़ बणायो वेंदो।